पिछा में पाड़ा चनार के मज़लूमीन से इज़हार यकजहती के हवाले से शिया उलमा काउंसिल पाकिस्तान अस्करिया यूनिट विच पारां पुरअमन रैली दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां तंबूरा चौक ताईं कढी वई, जंहिंमें अल-तशय्यी जे अॻुवाणनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मौलाना जवाद हादी अबद अली ख़ासकली काशिफ मेहंदी सियाल समेत ॿियनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त पारा चनार में हर रोज़ जी बुनियादुनि ते अल-तशय्यी जे अज़ादारनि खे सरेआम क़त्ल कयो पियो वञे। हुकूमत अमन अमान बहाल करण में संजीदा नाहे, जंहिंजे करे मज़लूम अवाम नंढे गुलनि जहिड़े मासूम ॿारनि खे क़त्ल करण जो अमल जारी आहे। हुननि चयो त पाकिस्तान जी हुकूमत चवे थी त पारा चनार असांजो आहे, उते जी अवाम असांजी आहे, त पोइ उते सरेआम क़त्ल या आम छो थिए पियो। हुन चयो त असांजे सब्र खे कमज़ोर न सम्झियो वञे। मुल्क अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरा धरणा हणी मुल्क जो हर रोड हर रस्तो मुकमल तौर ते बंदि करे छॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।